ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। विदेशी बाप जी विदेशी ॿारनि सां मुलाक़ात। अॼु विदेशी बाप हिन साकार दुनिया जे विदेशी ॿारनि सां मिलण आहिनि। शिव बाप बि परम धाम में रहंदा आहिनि त विदेशी थी वियो न। ऐं हिन दुनिया में बि जो भारत खां ॿाहिरि रहंदा आहिनि उहे बि विदेशी थी विया। त अॼु विदेशी बाप हिन साकार दुनिया में विदेशी ॿारनि सां मिलण आया आहिनि। ॿई ही विदेशी आहिनि। अॼु विशेष विदेशी ॿारनि सां मिलण छो आया आहिनि? पंहिंजी विशेषता खे ॼाणंदा आहियो। निमित बाबा विदेशियुनि जे लाइ चए थो, लेकिन बाबा चवंदा आहिनि सभिनि जे लाइ। जीअं विशेषता जे कारण बाप बि विशेष रूप सां आया आहिनि। विदेशियुनि में कहिड़ी विशेषता आहे? जो बाबा जा ॿार विदेश में रहंदा आहिनि न, उन्हनि जी विशेषता बाबा जो ॿुधाइनि था। बाप ॼाणंदा आहिनि कि मुंहिंजा ई कल्प पहिरियों वारा ॿार जो दूर दूर हिन व्यक्त देश में भिन्न नाम रूप धर्म में हली विया आहिनि। मुंहिंजा ई ॿार कल्प पहिरियों वारा ॿार आहिनि त सभु आत्माएं शिव बाप जा न, लेकिन अलॻि अलॻि धर्मनि में अलॻि अलॻि देशनि में वही अलॻि अलॻि नाम रूप सां हली विया आहियूं परे परे। बाप ॼाणंदा आहिनि कि मुंहिंजा ई कल्प पहिरियों वारा ॿार जो परे परे हिन व्यक्त देश में भिन्न नाम रूप धर्म में हली विया आहिनि। उहे वरी खां पंहिंजे बिछड़े हुए बाप व परिवार सां मिलन मनाइण पंहिंजे असली स्थान ते अची पहुचा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि जेका विदेश में जेकी आत्माएं रहंदियूं आहिनि न, बाबा खे जो पहचानदियूं आहिनि, त जो बि बाबा जो ज्ञान ॿुधो उहो त स्वर्ग में ई ईंदियूं। लेकिन हुननि जो इहे लास्ट जनम विदेश में छो थियो आहे? सेवा जे अर्थ। न त विदेश में सेवा कीअं थी? त ईअं अनुभव थींदो आहे जीअं तव्हां माण्हुनि खे बाप जी पाइण जी व पंहिंजे परिवार खे पाइण जी ख़ुशी आहे। त बाबा विदेशनि खां पुछे थो, लेकिन असां बि सोचूं, छा असांखे लॻंदो आहे असां पंहिंजे असली बाप सां मिली वियासीं? पंहिंजो असली ब्राह्मण परिवार, असांजो देवी देवताउनि जी कुल वारी आत्माउनि सां, जंहिं धर्म असली धर्म जी असां आत्मायूं आहियूं, है न, जे असली धर्म जी आत्मायूं असां आहियूं, असां सभु मिली वियासीं, असली बाप सां मिली विया आहियूं। हीअ कॾहिं कॾहिं न एकांत में वेही करे ख़ुदि ई वीचार कंदा कयो, पोइ नशो चढ़ंदो। जीअं अॼु बाबा सुबुह जो चई न, साहिब जा ॿार साहिबज़ादा आहियूं असां। त अहिड़ी ॻाल्हियुनि जो एकांत में वेही करे वीचार करो। हाणे बाबा चवनि था कि तव्हां बिछड़े हुए बाप, बिछड़े हुए परिवार सां मिली विया आहियो, पंहिंजे असली स्थान ते पंहिंजे घर में पहुची विया आहियो। मधुबन घर ॾिठो आहे न। त ईअं ॻाल्हियूं असांखे एकांत में वीचार करणियूं खपनि। जीअं ॿिया ॻाल्हियुनि जी वीचार कंदा आहियो न, घर गृहस्थी जी, हिन ईअं चई ईअं अहिड़ो आहे, ईअं बाबा जी ॻाल्हियुनि जो वीचार करो, तॾहिं नशो चढ़ंदो, तॾहिं अनुभव थींदो। जेतिरो तव्हां माण्हुनि खे बाप खे पाइण जी व पंहिंजे परिवार खे पाइण जी ख़ुशी आहे, उन खां ज़्यादा बाप की ख़ुशी आहे। सोचो, ये ॻाल्हि बि असां अनुभव करो। शिव बाप हिकु अकेली आत्मा, वैसे त ॿियूं आत्मायूं बि मथे रहंदियूं आहिनि, लेकिन बाबा हेॾे समय खां मथे अकेला ई रहंदा आहिनि। हिकु अहिड़ी आत्मा जो कॾहिं पंहिंजो शरीर न वठंदी आहे, कॾहिं कुझु खाइण पीअण जो स्वाद बि न अनुभव कंदी आहे। बाबा चवंदा आहिनि न, मां त निर्लेप आहियां। बाबा खटो मिठो भले असां भोग लॻाईंदा आहियूं, लेकिन बाबा सिर्फ़ु भावना ॾिसंदा आहिनि, कंहिं भावना सां ॿार मुंहिंजे अॻियां भोग खणी आयो आहे। बाक़ी बाबा खे स्वादु थोरी ईंदो आहे। जीअं असां कोई घर में कुझु चीज़ ठाहे त नक में ख़ुशबू ईंदी आहे न, त हिकु तरीक़े सां टेस्ट त अची वेंदो आहे न दिमाग़ में। बाबा खे त उहो बि न ईंदो आहे। त ईअं असांखे वीचार करिणो आहे। ॾिसो, बाबा चए थो तव्हां खां ज़्यादा मूंखे ख़ुशी आहे।
कि एॾे समय खां तव्हां मूंखे सॾु पिया करो, मां हाणे आयो आहियां तव्हां सां मिलण। ऐं बाबा खे त बसि असां ई ॼाणदा आहियूं, ॿियो कोई ॼाणे बि न सघे, ॿियो कोई बाबा जी ॻाल्हियूं सम्झी बि न सघे, ॿुधे ऐं चिल्लाए न। छो जी बाप ॼाणदा आहिनि कि ॿार ई घर जो श्रृंगार आहिनि, इन करे बाबा खे सभिनि खां जास्ती ख़ुशी थींदी आहे। जीअं श्रृंगार जे बिना कोई बि व्यक्ति व स्थान सुठो न लॻंदो आहे न, ईअं ई बाप खे बि ॿारनि जे श्रृंगार जे बिना सुठो न लॻंदो आहे। अर्थात घर में ॿार न हुजनि त सुठो न लॻंदो आहे। कल्ह बाबा चई न, ब्रह्मा खे त ॿार खपनि, शिव बाप खे बि खपनि, लेकिन ब्रह्मा त आदि पिता खे त असां ॿार खपऊं न। विदेशी आत्माउनि में हिकु विशेषता जे कारण विशेष बाप जो ज़्यादा लव आहे। भारतवासियुनि सां बि आहे, लेकिन विदेश वारनि सां ज़्यादा लव छो आहे? कहिड़ी विशेषता आहे ॿारनि में? जीअं इंडिया भारत में हिकु खेल खेॾंदा आहिनि न, जो कई चीज़नि खे कपिड़े जे अंदरि छुपाए रखंदा आहिनि, मथां खां कपिड़ो कवर करे छॾींदा आहिनि, ऐं ॿारनि खे चईंदा आहिनि कवर उतारे करे सभु चीज़ुनि खे ॾिसो, पोइ कवर लॻाए छॾियो। पोइ ॿारनि जी बुद्धि जो पेपर वठंदा आहिनि कि कहिड़ी कहिड़ी चीज़ हुई, केतिरी चीज़ूं हुयूं। पोइ जो जहिड़ी चीज़ूं हुयूं, जेतिरियूं हुयूं, ओतिरियूं ई यादि कंदा आहिनि ऐं ॿुधाईंदा आहिनि, पोइ उन्हनि खे नंबर मिलंदो आहे। त इहो बुद्धि जो खेल ॿारनि खे कराइबो आहे। ईअं ई विदेशी ॿार बि भिन्न धर्म, भिन्न फिलॉसफी, भिन्न प्रकार जे रहन सहन जे कवर जे अंदरि छिपियल उहे बाप खे, ईअं ई विदेशी ॿारनि भिन्न धर्म, हाणे असांजो त ब्राह्मण धर्म आहे न, भिन्न फिलॉसफी थी वई, रहन सहन बि असांजो अलॻि आहे। त हिन कवर जे अंदरि छिपे हुए बाप खे जो आहे, ऐं फॉरेनर्स बि ख़ुदि बि भिन्न भिन्न धर्म जा, भिन्न भिन्न रहन सहन आहे। काथे फॉरेनर्स, काथे इंडिया जो रहन सहन, ऐं हुन में बि असां ब्राह्मणनि जो रहन सहन, ऐं इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि, इहे सभु कवर जे अंदरि बि बाबा छुपल आहे न। छुपे हुए बाबा खे जो आहे, जहिड़ो आहे, ॼाणे वरितो अथनि। अॼु के भारतवासी खे असां चऊं पके भगत खे, भले शिव जो नाम ॿुधो आहे, शिवलिंग ॿुधो आहे, त बि कई माण्हू त अहिड़ा आहिनि भारत में जो इहे मञंदा ई न कि असां आत्मायूं आहियूं। इहे मञंदा ई न आहिनि कि असांजे शरीर जे अंदरि आत्मा आहे। त सोचो विदेश वारनि जी बुद्धि केॾी सुठी आहे कि उन्हनि बाबा जे हिन ज्ञान खे ॿुधियो, सम्झियो, ऐं हाणे त केॾा सारा विदेशी ॿार बि बाबा जा ठही करे ब्राह्मण कल्चर फॉलो कंदा आहिनि। जो असां ब्राह्मणनि जो प्रॉपर कल्चर आहे न, प्रॉपर नियम मर्यादा, उहो सभु फॉलो कंदा आहिनि। त बाबा चवनि था कि ॾिसो विदेशी ॿारनि मूं छुपे हुए बाप खे मां जो आहियां, जहिड़ो आहियां, उहा ॼाणे वरितो। हिन बुद्धि जी कमाल जे कारण बाप खे विदेशियुनि सां ॾाढो स्नेह रहंदो, भारतवासी सां बि रहंदो, लेकिन भारतवासी त जीअं असांजे हिते शिवलिंग आहे, शिव शंकर आहे, ॾाढी सारियूं ज्ञान में सिमिलैरिटियूं हूंदियूं आहिनि त सम्झी वेंदा आहिनि। लेकिन उहो त हिकदमि क्रिश्चन धर्म, जैनी धर्म, बौद्धिस्ट धर्म, त अहिड़ी धर्मनि जी ॻाल्हियूं धर्म वारा बि बाबा खे पहचाने वरिता। हिन बुद्धि जे खेल में कोटनि में कोई पास थियो, अहिड़े ॿारनि खे ॾिसी बाप दादा बि हर्षित थींदा आहिनि। तव्हां सभु बि हर्षित थींदा आहियो न। वैसे बि जॾहिं विदेशी ईंदा आहिनि न बाबा जे घर में मधुबन में, त ॾाढो ई सुठो लॻंदो आहे, वैसे बि सुठो लॻंदो आहे। लेकिन उन्हनि जा वाइब्रेशन, उन्हनि जो जेको जीअं रीति वो बाबा खे यादि कंदा आहिनि, जो प्यार उन्हनि जे लाइ बाबा जे लाइ हूंदो आहे न, उहो अलॻि ई हूंदो आहे। त
बाबा चवनि था अहिड़े ॿारनि खे ॾिसी बाप दादा बि हर्षित थींदा आहिनि। तव्हां सभु बि हर्षित थींदा आहियो न? बाप ज़्यादा हर्षित थींदा आहिनि या ॿार ज़्यादा हर्षित थींदा आहिनि? सदैव इहे ख़ुशी जा गीत ॻाईंदा रहो कि पाइणो हुयो उहो पाए वरितो। इहे ख़ुशी में रहण सां कहिड़े बि प्रकार जी उलझन व उदासी अची न सघंदी। कहिड़ी ख़ुशी में रहणो आहे कि जंहिंखे पाइणो हुयो उहो पाए वरितो। ये ख़ुशी कॾहिं ईंदी? जॾहिं असां एकांत में ये वीचार कंदासीं कि असां कंहिंजो ज्ञान ॿुधा आहियूं, असां कंहिंखे पहचानियो आहे, जंहिंखे दुनिया वारा सॾु था करनि, जेके दुनिया वारा ढूंढण लाइ एॾा एॾा यज्ञ तप तीर्थ करनि था, व्रत जप मंदिर अलाए छा छा करनि था, उन जे बारे में असां ॼाणंदा आहियूं, है न? जे देवी देवताउनि जे लाइ माण्हू एॾो तड़पनि था, एॾी हिकु मूर्ति जे लाइ दर्शन सेकेंड जे लाइ, उन्हनि खे असां ॼाणंदा आहियूं। ऐं उहा देवी देवताउनि जी आत्मा वरी कॾहिं अचण वारी आहे इहे बि असां ॼाणंदा आहियूं। इहे जॾहिं बाबा जे ज्ञान खे न थोरो समय कढी वीचार करो। बाबा चईं न ॿुधो ॿुधायो त आहे, लेकिन रोज़ कम से कम 10 मिंट 15 मिंट टाइम हुजे त अधु कलाकु बाबा जेको ॻाल्हियूं चवनि था, हिकु सुबुह जी साकार मुरली खे बि तव्हां रोज़ जल्दी जल्दी न शांती सां बि पढ़ंदव न, वीचार करे करे अनुभव करे करे, या पॉइंट्स लिखी छॾो, पोइ सॼे ॾींहं में जॾहिं टाइम मिले उन पॉइंट जो अनुभव करो, तॾहिं तव्हांखे उहो ख़ुशी थींदी, तॾहिं तव्हांजे मन मां उहो इहे गीत निकिरंदो कि जंहिंखे पाइणो हुयो हुननि खे त असां पाए छॾियो, बाक़ी छा खपे हाणे। हिन ख़ुशी में रहण जे कारण कहिड़ी बि प्रकार जी उलझन व उदासी अची न सघंदी, अर्थात असां माया प्रूफ थी वेंदासीं। वैसे बि ॾिसो जीवन छा आहे, जीवन छा आहे, अगरि इहो बि तव्हां वीचार करो त बि असां ॾाढा ख़ुशि रहंदासीं। माण्हू जहिड़ी महिनत करनि था, लेकिन बाबा त असांखे ॾाढो सिंपल प्रूफ ॿुधाए अथई, जीवन आहे भई हाणे सुठा कर्म करो, सुठो जन्म मिलंदो, बसि सुठा कर्म करण जो ई जीवन आहे न। ईअं अहिड़ा प्रूफ ठही वेंदा जो असांखे असांजो एग्ज़ाम्पल बाप दादा सभिनि खे ॾेखारींदा। अगरि असां सदा ई ईअं मनन चिंतन करे ख़ुशी में रहंदासीं त असां माया प्रूफ थी वेंदासीं। माया प्रूफ थियण वारे ॿारनि जो एग्ज़ाम्पल बाबा सभिनि खे ॾेखारींदा। ईअं न सम्झो बाबा कीअं ॾेखारींदा, अगरि तव्हां माया प्रूफ थी वेंदो न, सदा ख़ुशि रहंदो न, त न चाहींदे हुए बि तव्हां सभिनि जे साम्हूं अची वेंदा ऐं सभु तव्हांखे चईंदा अरे तव्हां त केॾा ख़ुशि आहियो, मतिलबु उहो तव्हांखे बाबा उन्हनि जे अॻियां कयो अथई। ईअं बाबा ॾेखारींदा आहिनि। अहिड़ा एग्ज़ाम्पल ठहिया आहियो? केरु सम्झंदो आहे कि असां अहिड़ा एग्ज़ाम्पल ठहिया आहियूं जो विश्व जे अॻियां बाप दादा असांखे रखी सघंदो आहे? अहिड़ा निर्विघ्न एग्ज़ाम्पल, सदा ख़ुशि रहण वारा, सदा एवर रेडी न रेडी आहियो? बाबा वैसे तो बाबा चईंदा आहिनि एवर रेडी रहो, लेकिन बाबा चवनि था चलो एवर रेडी न, कम से कम रेडी आहियो। छो जी विदेश में रहण वारे ॿारनि खे इहे बि विशेष हिकु लिफ्ट आहे जो स्वयं खे विश्व जे अॻियां प्रख्यात करे बाप खे परिचय ॾींदा आहिनि न। जॾहिं हेॾा विदेशी विदेश मां हिते ईंदा माउंट आबू में, त केॾे माण्हुनि खे पतो लॻी वेंदो कि एॾा सारा विदेशी माउंट आबू में वञनि था, माउंट आबू में छा आहे जो एॾा सारा विदेशी वञनि था, त ऑटोमेटिकली बाप जो परिचय केॾनि ॿारनि खे मिली वेंदो न कि हा भई माउंट आबू में इहे सेंटर आहे, हिते परमात्मा जो ईअं सेखारींदा आहिनि। त अहिड़ी सर्विस करण सां एक्स्ट्रा मार्क्स मिली वेंदा आहिनि विदेशियुनि खे। अहिड़ी सर्विस कई आहे या न करणी आहे। भारत जी आत्मायूं तव्हां माण्हुनि खे ॾिसी सम्झंदियूं आहिनि कि इन्हनि बाप खे पहचानियो, लेकिन असां माण्हू त न पहचानंदा आहियूं। भई ॾिसो एॾा सारा विदेश मां ईंदा,
त विदेशियुनि त पहचाने छॾियो, लेकिन भारतवासी जो हिते रहंदा हूंदा, जो उन्हनि खे प्लेन जी टिकट बुक कंदा हूंदा, प्लेन में जो इहे ईंदा हूंदा, टैक्सी वग़ैरह, त जेके बि माण्हू हूंदा उहे त इहे ई सोचंदा न, भई असां त विया न आहियूं, इहे ॾिसो कीअं था वञनि, आख़िर छा आहे हुते। पंहिंजी पहचानी हुई सूरत खे ॾिसी भारतवासियुनि खे अंत में छा थींदो, अंत में बाबा चईंदा न, बाबा जी प्रत्यक्षता केरु कंदो, विदेश मां ई थींदी। बाबा जी प्रत्यक्षता विदेश मां थींदी, उहो भारत में ईंदी, पोइ भारतवासी जगदा, पोइ भारतवासी पश्चाताप कंदा कि असां त भारत में रहंदे हुए बि बाप खे न पहचाने सघियोसीं, बाप खां वरसो न वठी सघियोसीं। पोइ उहो पश्चाताप कंदा कि असां पंहिंजो भाग्य खोई छॾियो। अंत में जॾहिं सभिनि खे पतो लॻो, हाणे बि ॾिसो कोई बि ॻाल्हि थींदी आहे त पूरी दुनिया में फैलण में घणी देरि लॻंदी आहे। अॼुकल्ह त साइंस जे इहे न्यूज़ वग़ैरह, चैनल वग़ैरह, सोशल मीडिया त केॾी एक्टिव आहे। भारत में किथे सुई बि किरे, उहो बि इंस्टाग्राम, व्हाट्सअप, फेसबुक, न्यूज़ चैनल ते अची वेंदो, भई फलानी जॻह सुई किरी, कोई ईअं ई वीडियो ठाहे छॾंदो आहे, विझी छॾंदो आहे। त अंत समय हिन दुनिया में भॻवानु अची आयो आहे भारत में। ये विदेश वारो कोई माण्हू चईंदो नामी ग्रामी, ऐं कोई नामी ग्रामी चए त माण्हू सोचंदा बि आहिनि, सर्च बि कंदा, ऐं अंत समय त सभिनि जी बुद्धि जो तालो खुली वेंदो न। पोइ अंत समय कोई विदेश वारो माण्हू ई चईंदो कि भारत में भॻवानु अची वियो आहे, त पूरी दुनिया में इहा ॻाल्हि फैलिजी वेंदी। पोइ सभु जॻह सां माण्हू माउंट आबू भॼंदा, परंतु बाबा चईंदा आहिनि पोइ त सभु पश्चाताप कंदा कि असां पंहिंजो भाग्य खोई छॾियो, इन्हनि पहचानियो, असां न पहचानियो। हिन करे तव्हां सभु सर्विस जे प्रति निमित आहियो। विदेश वारा ॿार बाबा खे प्रत्यक्ष करण जी सर्विस जे निमित आहिनि। भारतवासी बि आहिनि, ॾिसो विदेश मां आवाज़ निकिरंदी कि हा भई ब्रह्म कुमारीज़ वटि भॻवानु आयो आहे, तव्हांजे मोहल्ले में पतो लॻंदो, तव्हांजे मोहल्ले में माण्हुनि खे पतो हूंदो हीअ ब्रह्म कुमारी आहे, हीअ परमात्मा जो ज्ञान हेॾे ॿुधंदी आहे, उन्हनि खे पतो लॻंदो अरे हुते भॻवानु आयो आहे, अरे फलानी बि होॾे वेंदी आहे, हलो हुन खां पुछूं था, तव्हां वटि बि लाइन लॻी वेंदी। ईअं ई त थींदो आहे न, ईअं ई थींदो न। कोई बि किथां बि उहो हूंदी त चईंदे न, हा भई फलानी बि वेंदी आहे, हलो पुछी अचूंसि हिन खां छा आहे भई, त ईअं ई फैलदी आवाज़। पोइ तव्हां वटि बि बाबा चईंदा न, अंत समय मुंहिंजे हर गली में, हर घर में बाबा जो ॿार छो हुजणो खपे, हर गली में, हर घर में बाबा जो ॿार छो हुजणो खपे, कम से कम घर में न गली में त हुजणो खपे। छो जो माण्हू हेॾे होॾे न वञी सघंदा, उहो तव्हां वटि ई ईंदा, तव्हां वटि ई बाबा द्वारा उन्हनि खे शक्ति मिलंदी, अंत में मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो मिलंदो, उहो बि दृष्टि द्वारा। ईअं थोरी असां हुन समय 7 ॾींहंनि जो कोर्स कराईंदासीं, न, उहो त सेकेंड में सभु कमु थींदो। त हिन करे असां ईअं न सम्झो कि अरे असां छा कंदासीं, लेकिन बाबा जो हर ॿार वैल्यूबल आहे। बाबा पंहिंजे हर ॿार खे जंहिं स्थान ते रखियो आहे न, अगरि असां सदा सम्झूं कि बाबा मूंखे जाते रखे, जो खाराए, जो पीआरे, मां हुन में ख़ुशि आहियां, त अंत समय तव्हां द्वारा हुतां सर्विस थींदी। त बाबा चईंदा आहिनि कि विदेश वारा हिन सर्विस जे निमित आहिनि। हाणे दिल्ली कॉन्फ्रेंस में बि तव्हां सभु विदेशी आया हुयो, ॿारनि जी विशेष इहा ई सेवा आहे कि जंहिं बि आत्मा खे कोई ॾिसे त हर चेहरे सां बाप द्वारा प्राप्ति, अविनाशी ख़ुशी ऐं अतीन्द्रिय सुख जी अविनाशी शांति जी झलक ॾेखारे मिले। बाबा चवनि था कि हाणे असांजे बाबा विदेशी वारनि जे लाइ था चवनि, लेकिन असां सभिनि जे लाइ आहे। बाबा चवनि था असांजे चेहरे सां हाणे छा नज़र अचणो खपे, अविनाशी ख़ुशी, अविनाशी सुख
अविनाशी शांति जी झलक ॾेखारे में ॾियणी खपे। हाणे असांखे छा खपे, जॾहिं असां इहो अनुभव करे छॾींदासीं न कि जो पाइणो हुयो उहो पाए वरितो, तॾहिं असांजे चहिरे सां छा नज़र ईंदी? अविनाशी ख़ुशी, सुख ऐं शांति। तव्हां सभिनि जे चहिरो बाप द्वारा प्राप्त हुए प्रॉपर्टी ॾेखारण जो आईनो ठही वञे। हाणे पंहिंजे चहिरे खे छा ठाहियो? बाबा द्वारा असांखे कहिड़ी प्रॉपर्टी मिली आहे? ज्ञान गुण शक्तियुनि जी। त असांजे चहिरे द्वारा माण्हुनि खे बाप जी प्रॉपर्टी ॾेखारे मिले। असांजो चहिरो बाप द्वारा प्राप्त हुई प्रॉपर्टी ॾेखारण जो आईनो ठही वञे। हाणे थोरा ॾींहं पहिरियों बाबा जी हिकु महावाक्य पढ़ियासीं न कि बाबा हाणे पंहिंजे ॿारनि सां छा चाहींदो आहे कि जीअं जड़ चित्र मूर्तियूं देवी देवताउनि जी सजल सजल ॾेखारे में ॾींदियूं आहिनि न, सजी सजायूं, ईअं ई हाणे मुंहिंजे ॿार सदा ज्ञान गुण शक्तियुनि सां सजे सजाए हुजनि मुंहिंजी आत्मा में। अॼु बाबा चवनि था मुंहिंजा ॿारनि सभिनि जा चहिरा बाप द्वारा प्राप्त हुई प्रॉपर्टी ॾेखारण जो आईनो ठही वञे। त हाणे असांजे चहिरे खे आईनो ठाहियो, पंहिंजे चहिरे खे। तव्हांजो चहिरो बि कोई ॾिसे त उन्हनि खे परमात्मा द्वारा जो गुण शक्तियूं मिलियूं आहिनि उहो उन्हनि खे मिले। अहिड़ी सर्विस करण वारनि खे बाप दादा द्वारा विशेष मार्क्स जो इनाम बि मिलंदो। पोइ इनाम बि मिलंदो। ॾिसो, ईअं न सोचो कि बाबा कीअं ॾींदा, लेकिन बाबा जे महावाक्य खे अगरि असां वञी करे हलंदासीं न त बाबा उहो असांखे इनाम कीअं न कीअं ॾींदा ऐं तव्हांखे लॻंदो कि हा बाबा मूंखे हिन जे लाइ ॾियनि था। हीअ सर्विस सहज आहे न या मुश्किल आहे? जी कोई भी प्रकार जी लाइट पंहिंजी तरफ़ आकर्षित ज़रूरु कंदी आहे। ईअं ई तव्हां सभु आत्माउनि जी लाइट माइट रूप, जॾहिं असां आत्माऊं निराकार रूप में ऐं अव्यक्त फ़रिश्ते स्वरूप में रहंदासीं त असां द्वारा लाइट माइट निकिरंदी न, जो बाप जी तरफ़ आकर्षित कंदी। तव्हां सभु आत्माऊं बि लाइट माइट रूप आहियो, बाप जी तरफ़ आकर्षित करो। हाणे सम्झो कॉन्फ्रेंस में छा सेवा करणी आहे। त बाबा हाणे हुते कोई दिल्ली में कॉन्फ्रेंस थियण वारी हूंदी त हुन जे लाइ बाबा डायरेक्शन था ॾियनि, लेकिन इहे त असां घर गृहस्थी में रहंदे कर्म कंदे हुए बि असां पंहिंजी अहिड़ी स्थिति ठाहे करे सेवा करे सघंदा आहियूं, है न। विदेश में रहण वारे ॿारनि वटि माया ईंदी आहे, घबराइण वारा त न आहियो। चेक करो तव्हां वटि अञा ताईं माया ईंदी आहे। माया अर्थात विकार, बुराई, कमी कमज़ोरी, व्यर्थ संकल्प, पुराणी ॻाल्हियूं, छीछी ॻाल्हियूं। त बाबा चवनि था घबराइण वारा त न आहियो, चैलेंज करण वारा आहियो न। स्वदर्शन चक्र फिराईंदा रहंदासीं न त माया खे चैलेंज कंदासीं। परदर्शन पर चिंतन कंदा हो त माया जा दास थी वेंदा, माया वश थी वेंदा। त माया प्रूफ थियण लाइ छा करिणो पवंदो? स्वदर्शन चक्र फिराईंदा रहो। अर्थात मां आत्मा परमधाम में रहण वारी, मां आत्मा सत्युग में हीअं पाठ वॼायमि, त्रेता में हीअं, द्वापर में हीअं, कलयुग में। रोज़ जी जो सुबुह जो साकार मुरली ॿुधंदा आहियो न, हुन में रोज़ बाबा असांखे सत्युग जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। त्रेता, द्वापर, कलयुग, संगम युग, परमधाम। उहो पॉइंट्स नोट करे छॾियो ऐं सॼो ॾींहुं पंहिंजी बुद्धि में ईअं घुमायो। हा मां सत्युग में ईअं करे आयमि, पोइ मां त्रेता में ईअं कयो, पोइ मां द्वापर में ईअं कयो, पोइ मां कलयुग में ईअं कयो। न ॿियनि माण्हुनि सां असां ॻाल्हियूं कंदा आहियूं न, हा असां ईअं कयो, पोइ ईअं कयो, पोइ ईअं कयो। तव्हां मुरली मां रोज़ु नोट करे छॾियो 4 युग 5 युगनि में परमधाम में असां कीअं कीअं रहंदा आहियूं, छा छा कंदा आहियूं, और रोज़ु उन माण्हुनि खे ॿुधायो।
असां सतयुग में हुयासीं त हीअं हुयासीं, हीअं ॾिसो माण्हू बीमार थियनि था न त उन्हनि खे ॿुधायो। असां जॾहिं सतयुग में हुयासीं न त असां कॾहिं बीमार ई न थींदा हुयासीं। हुते त असांजे 5 तत्व ई तमो प्रधान न हुया। हाणे त ॾिसो असां 5 तत्वनि सां कहिड़ो बुरो हाल कयो आहे। असांजो शरीर बि त उन सां ठहियलु आहे, इन करे त एॾी बीमारी थिए थी। सतयुग में त ईअं हुयो ई न, त्रेता में बि न हुयो, द्वापर में बि थोरो थोरो हुयो। हाणे कलयुग में त ॾिसो असां छा थिए, हीअं घुमियो सुदर्शन चक्र। त ईअं ई असांखे माण्हुनि खे ज्ञान ॾियणो। माण्हू हीअं त कुझु ॿुधंदा न, त ईअं ई ज्ञान ॾियो। अॼुकल्ह बीमार त आए दिन कोई थिए ई थो, शरीर त कोई छॾे ई थो, है न, कोई न कोई परेशानी त अचे ई थी। हॉस्पिटल, स्कूल, कोर्ट, पुलिस, ये वो। हुननि खे ॿुधायो भई सतयुग में त अहिड़ो हूंदो ई न हुयो। हुते त पुलिस आदि बि न हूंदी हुई, कोर्ट आदि बि न हूंदो हुयो, एॾा झंझट बि न हुया, प्रॉपर्टी जो डिवीज़न बि न, ईअं लड़ाई झगड़ो न थींदो हुयो। सतयुग में त ॿार जी शादी थी, माउ पीउ हुननि खे अलॻि ॾेई छॾंदो हुयो। हुते एॾो धन हुयो, एॾा ज़मीन हुई। हाणे त ॾिसो कहिड़ा लड़ाई झगड़ा। सतयुग जा माउ पीउ बि समझदार हुया, भई ॿार शादी थो करे वरी कुझु थिए न, तंहिंखां सुठो हुननि खे सभु कुझु ॾियो, भई पंहिंजो जीवन जियो सुठी रीति। त ईअं ईअं करे असां कंहिंखे बि न चक्कर जी नॉलेज त सहज ॾेई सघंदा आहियूं, अगरि असांखे इंट्रस्ट हुजे त। मेन आहे इंट्रस्ट हुजे त। बाबा चवनि था माया खे चैलेंज कंदा आहियो न, कि माया अच। अगरि तव्हां हीअं माया खे चैलेंज कंदा त कोई न कोई ॻाल्हि कंहिं न कंहिं रूप में ईंदी ई सही। त इन करे सावधान थी करे माया जो बि आह्वान कजो, है न, पक्का थी करे। त बाबा चवनि था कि तव्हां त माया खे चैलेंज कंदा आहियो न, कि माया अच त मां तुंहिंजे मथां विजय पायां ऐं तूं मूंखां विदाई वठी वञ। माया ईंदी आहे, माया अर्थात कोई न कोई परेशानी, कोई न कोई प्रॉब्लम विघ्न रूप में ईंदी आहे। लेकिन हुन समय असां बाबा जी ॻाल्हियुनि खे ध्यानु रखी ॿुधी में हलंदासीं त असां हुनजे अनुभवी, उहा ॻाल्हि असांखे अनुभवी ठाहींदी। माया जो अचणु अर्थात अनुभवी थियणु। माया सां कॾहिं घबराइणो न आहे, घबराईंदव त उहो बि विकराल रूप धारण कंदी, ऐं घबराईंदव न त नमस्कार करे हली वेंदी। आहे कुझु बि न, सिर्फ़ु असांजी ई कमी कमज़ोरी असांजे साम्हूं ईंदी आहे। अगरि असां बाबा जी यादि में, बाबा जे ज्ञान गुण शक्तियुनि खे कार्य में लॻाईंदासीं त उहा ॻाल्हि विदाई वठी हली वेंदी, न त असां मुंझी वेंदासीं। त इन करे बाबा चवनि था हीअ माया ईंदी आहे त असांखे अनुभवी ठाहींदी, कि माया कुझु बि न आहे, हिकु कागज़ जो शेर आहे। कागज़ जे शेर सां घबराइण वारा आहियो छा? कागज़ जे शेर सां केरु घबराईंदो? नंढो ॿार। नंढा ॿार बि अॼुकल्ह त समझदार हूंदा आहिनि। विकराल रूप धारण कंदी आहे, लेकिन आहे शक्तिहीन। माया धारण विकराल रूप कंदी आहे, लेकिन आहे शक्तिहीन। जीअं हिते बि भयानक चहिरो लॻाए करे डिॼाईंदा आहिनि, लेकिन अंदर त मनुष्य ई हूंदो आहे, ॿाहिरां कोई न कोई मास्क लॻाए छॾींदा आहिनि। ॿाहिरां जो कवर उतारे ॾियो त कोई डर न आहे, लेकिन अगरि ॿाहिरां जे रूप खे ॾिसी घबराईंदव त फेल थी वेंदा। त ईअं ई कोई बि माण्हू केतिरो बि विकराल रूप सां असांजो सामनो करणु अचे, कोई परिस्थिति, कोई माण्हू, कोई बीमारी या प्रकृति जो कोई रूप, लेकिन उनखे छा सम्झिजो? कागज़ जो शेर। ईअं ईंदी न माया इन रीति ईंदी कि व्यक्ति, वैभव, प्रकृति द्वारा, इन ई द्वारा ईंदी। असांजी स्वभाव संस्कार जेका हूंदा आहिनि, असांजी कमी कमज़ोरी माया जो रूप खणी अची वेंदी। मतिलबु असां में जेकी कमी कमज़ोरी हूंदी न, त उनखे ई उन जे रूप में अची वेंदी। मतिलबु कि ओड़ो न कोई न कोई माण्हू अहिड़ो अची वेंदो
कोई न कोई अहिड़ी ॻाल्हि अची वेंदी जेके असां पंहिंजे सुभाउ संस्कारनि जे कारण पार न करे सघंदासीं न। बाबा त चवंदा आहिनि हाणे असांजा न रावण जो कोई सुभाउ संस्कार, चवंदा आहिनि न छा करा, मुंहिंजो इहो नेचर आहे। त ॻाल्हि अहिड़ी अची वेंदी कि असां पंहिंजे नेचर खे बि चेंज न करे सघंदासीं ऐं हुन ॻाल्हि में फसी वेंदासीं। त उहो माया जो रूप ई हूंदो। त बाबा असांखे चवनि था कि ॿाहिरां जो कवर उतारे ॾियो त कोई डर न आहे, लेकिन अगरि ॿाहिरां जो रूप खे ॾिसी घबराईंदासीं त फेल थी वेंदासीं। माया सां हार ज़्यादा थींदी आहे या विजय ज़्यादा थींदी आहे? सॼो ॾींहुं चेक करो। माया सां विजयी अर्थात सदा बुद्धि योग बाप सां लॻल रहंदो, सदा असांजी स्थिति सुठी रहंदी, सदा असां हर्षित मुख रहंदासीं। हीअ थी वेंदी माया सां विजय जी निशानी। सदा असां अतींद्रिय सुख जे झूले में झूलंदा रहंदासीं। ऐं माया सां हारंदासीं अर्थात उदासी। बाबा चवंदा आहिनि न जेका उदास थींदा आहिनि उहा सतयुग में वञी दास ठहींदा। त चेक करो, सॼो ॾींहुं असां बाबा जी श्रेष्ठ मत ते हली करे, बाबा जे गुणनि शक्तियुनि ते यूज़ करे सदा अतींद्रिय सुख में रहंदा आहियूं, बाबा जी यादि में रहंदा आहियूं, माया ते विजय पाईंदा आहियूं। कोई असांखे गुस्सो, कोई बि तव्हांजो अहिड़ो सुभाउ संस्कार घड़ी घड़ी चिड़ण जो, गुस्सो करण जो, टेंशन वठण जो, त कोई न कोई माण्हू अची वेंदो आहे न जंहिंजे कारण असांखे चिड़ मचंदी आहे, गुस्सो ईंदो आहे, सुठो न लॻंदो आहे। त हाणे बि अगरि असांजो उहो ई नेचर आहे त मतिलबु उहो माण्हू अचे थो, असां हारजी था वञूं। असांजो नेचर आहे चिड़ण जो, उहो माण्हू अची करे चिड़ाए करे असांखे हराए थो वञे, पोइ असां वेही डिस्टर्ब था थियूं, पोइ बाबा सां योग नथो लॻे। त इन रूप में माया ईंदी आहे न। कोई न कोई बीमारी अची वेंदी, कुझु न कुझु अची वेंदो, असां सो डिस्टर्ब थी वेंदासीं, अरे मूंखे ईअं थी वियो, ड्रिजंदासीं हाणे छा थींदो। बाबा खे यादि न कंदासीं, ईअं न सम्झंदासीं कि बीमारी आई आहे, सुठो थियो हिसाबु किताबु चुक्तो थी वेंदो, आई आहे त वेंदी सही, मां सोचे करे हिनखे विहारां छो। त बाबा जे मावा खे यादि कंदव त जल्दी सां भॼाए छॾंदासीं, पोइ विजय प्राप्त करे वठंदासीं। न कंदासीं त फेल थी वेंदासीं, माया सां हार थी वेंदी। त हिन रीति चेक करो, सुबुह खां राति ताईं असां सॼे ॾींहं में माया सां केतिरी बार हारदा आहियूं ऐं केतिरी बार विजय पाईंदा। सुबुह जो उथंदे ई पंहिंजे मस्तक ते बाबा सां गुड मॉर्निंग करे, मां विजयी आत्मा आहियां। इहो तिलक असांखे रोज़ु घड़ी घड़ी लॻाइणो खपे। विदेश सां आए हुए ॿारनि में मां केरु सम्झंदो आहे कि असां 108 जी माला जा मणका आहियूं? केरु सम्झंदो आहे? निश्चय जी विजय त आहे। जेतिरो असां हमेशह विजयी थींदा रहंदासीं न, ओतिरो असां विजय माला जा नज़दीक मणका वञींदासीं। विजय माला में अचण जो तरीक़ो छा आहे? माया सां सदा ई विजयी रहो। निश्चय जी विजय त थी वेंदी आहे, कॾहिं बि लक्ष्य कमज़ोर न रखिणो आहे, सदा श्रेष्ठ लक्ष्य रखिणो आहे कि असां कल्प पहिरों वारी विजयी आत्मा आहियूं। है न, विजय माला में अचण जो तरीक़ो छा आहे? सदा विजयी अर्थात सदा हर्षित मुख, सदा अतींद्रिय सुख में झूलण वारा। जो सदा ये यादि रखो कि असां कल्प पहिरों वारी विजयी आत्मा आहियूं ऐं कल्प मां ई विजयी थींदो। एतिरो नशो हुजणो खपे। कोई चईंदो आहे न, जीअं दैहिक संबंध में बि चवणु चाहींदा आहिनि, अरे मां ई त आहियां, ॿियो केरु थोरी आहियां। निश्चय हूंदो आहे कि मां धीउ आहियां त मां ई सभु कुझु कंदमि, मां ज़ाल आहियां, मां पति आहियां, मां फलानो आहियां। त केॾी निश्चय सां चवंदा आहिनि कि मां फलानी आहियां न, मां फलानी जी धीउ आहियां त मां ई कंदमि।
मां ई सभु मां ई थींदमि न। ईअं असांखे इहो निश्चय हुजिणो खपे कि मां शिव बाबा जी संतान आहियां, त मां विजयी न थींदमि त केरु विजयी थिए। ॾाढे देशनि सां आया आहियो, जंहिं देश सां बाप जा ॿार निकिता आहिनि उन स्थाननि जो बि महत्व आहे। भविष्य में उहे स्थान छा ठहींदा? पिकनिक जा स्थान ठहींदा। सतयुग में जाते विदेश में बाबा जा सेंटर्स आहिनि न, उहे सभु पिकनिक स्थान ठहींदा। ये स्थान बि कंहिं न कंहिं रूप में यादगार ठही वेंदा। तव्हां माण्हू विशेष हुन स्थाननि ते चकर लॻाईंदा आहियो, पोइ विच में बिजली बंदि थी वई। अशरीरी ठहिणु एतिरो ई सहज हुजिणो खपे। जे बिजली बंदि थी वई न अचानक हुन समय, त बाबा चवनि था ईअं ई असांखे अशरीरी थियण बि एतिरो ई सहज हुजिणो खपे। जे स्थूल वस्त्र उतारे ॾींदा आहियूं, उहा इहे देह अभिमान जो वस्त्र सेकेंड में उतारणो आहे। हाणे असां हिन कर्मेंद्रियनि जो आधार वठूं था, हाणे न्यारो वरी कर्मेंद्रियनि में अची वञो, वरी न्यारा थी वञो। मतिलबु निराकार रूप में ख़ुदि खे सितारो सम्झो। परमधाम में मां बाबा जे नज़दीक सितारो मथे वेठो आहियां, मतिलबु पंहिंजो बुद्धि योग मथे लॻाए छॾियो। जॾहिं चाहे धारण करो, जॾहिं चाहे न्यारा थी वञो, लेकिन इहे अभ्यास तॾहिं थींदो जॾहिं कहिड़े बि प्रकार जो बंधन न हूंदो, बोझ न हूंदो, है न। त इन करे असांखे न हर घंटे में जेको ट्रैफिक कंट्रोल रखियो आहे, वैसे त बाबा चईंदा आहिनि हर सेकेंड में, वैसे त बाबा चईंदा आहिनि ख़ुदि जो कुझु सम्झो ई न, मुंहिंजो छा कमु, जो बि आहे बाबा खे ॾेई छॾो, सभु बंधन बोझ सां मुक्त। एॾी सुठी एॾी हल्की स्थिति हूंदी आहे। बाबा ॼाणे बाबा जो कमु आहे त मथे परमधाम में पहुची, है न। जॾहिं बि रात जो या जॾहिं बि तव्हां कम सां फ्री थी वेंदो न, इहा अभ्यास करो। हर घंटे में कंदा या जॾहिं बि तव्हांखे समय मिलंदो। हीअं न असां गैस ते कुझु रखियो आहे ईअं करूं, उहो बि ध्यानु ॾियणो बि न। बाबा त चईंदा आहिनि, लेकिन त बि असांखे आसपास कम ते ध्यानु ॾियणो। पोइ उन खां पोइ हिकु सेकेंड न्यारो, वरी दुनिया में, वरी कम में अचो। रात जो त ज़रूरु करे सो, सभु बोझ बाबा खे ॾेई करे, सभु ॻाल्हियूं बाबा खे ॾेई करे हिकदमि बेफ़िक्र बादशाह थी करे सुम्हणो खपे। बाबा चईंदा आहिनि कि अगरि तव्हांखे कोई बंधन हूंदो, बोझ हूंदो, त अशरीरी ठहिण जो अभ्यास न करे सघंदो। अगरि असां अशरीरी नथा थियूं न, त हुन में चेक करो कहिड़ी ॻाल्हि आहे जो मूंखे हिन देह खां न्यारो नथी थियण ॾे। कहिड़ो संकल्प असांखे खीचे थो, जो अचे थो। हिकु थींदो फालतू संकल्प, हिकु थींदो कम जो संकल्प त आहे। भई मां गैस ते कुझु रखियो आहे ऐं मां चवां थी हाणे मां बसि मथे हली वञा हिकु सेकेंड, त उहा ॻाल्हि खीचंदी न। त गैस खे सिम करो या 1 मिंट लाइ बंदि करे छॾियो, पोइ वापसि। त इहे कम जी ॻाल्हियूं जेकी फालतू संकल्प ईंदा आहिनि उन्हनि ते ध्यानु न ॾियो, पोइ तव्हां जल्दी थी वेंदो। फालतू संकल्प जेका हूंदा आहिनि न उन्हनि ते ध्यानु न ॾियो। जीअं रोड ते माण्हू वेंदो त साइड सीन थोरी ॾिसी ॾिसणु वेही रहंदो न, उहो त पंहिंजो सिधो हलंदो वेंदो। ईअं ई जॾहिं बि असां अशरीरी थियण जो कोशिशि कंदासीं न, त असांखे ॾाढा सारा वीचार अचण जी कोशिशि कंदा, लेकिन असां ध्यानु ई न ॾियूं, बसि कम जा ई न आहिनि। त अचनि बि था, त अगरि असां हुनखे सॉल्व ई नथा करे सघूं त फालतू टेंशन करे छा करूं। बाबा खे ॾेई छॾो, तव्हां परमधाम में बाबा वटि या अव्यक्त वतन में बाप दादा वटि। बाबा इहा ॻाल्हि मूंखे ॾाढो परेशान थी करे, तव्हां वठो हिनखे। अगरि मन सां संकल्प जो बि बंधन आहे त डिटैच न थी सघंदो। मनसा में बि अगरि कंहिं संकल्प जो बंधन हूंदो न, त असां डिटैच न थी सघंदासीं। त ही रोज़ु अभ्यास कंदासीं, रोज़ु पंहिंजे संकल्प खे चेक कंदासीं, कहिड़ो संकल्प मूंखे नथो डिटैच थियण ॾे,
इहे ई त चईंदा आहिनि न, बाबा चईंदा आहिनि न बहुत काल जो अभ्यास खपे। इहे ई ॻाल्हियूं असांखे रोज़ रोज़ जेका अभ्यास ई असांखे अंत समय अहिड़ी सिचुएशन में असां झटि पंहिंजो शरीर छॾे मथे हली हलंदासीं, है न। त इहे असांखे हाणे खां ई अभ्यास करिणो आहे। बाबा चवनि था जीअं कोई तंग कपिड़ो हूंदो आहे त सहज ऐं जल्दी न उतारे सघंदा आहियूं, मतिलबु टाइट। हिन प्रकार सां मनसा वाचा कर्मणा संबंध में अगरि अटैचमेंट आहे, लगाव आहे, त असां डिटैच न थी सघंदासीं, है न। अगरि मनसा वाचा कर्मणा संबंध में अगरि असांजी कंहिंसां बि अटैचमेंट आहे, मन में अगरि कंहिंसां अटैचमेंट आहे, कंहिंसां ॻाल्हाइणो, वाचा करणी आहे, या असां कंहिंखे कुझु चई छॾियो जो ठीकु न आहे, कुझु कमु करिणो आहे, बाबा चईंदा आहिनि कर्म कॉन्शियस न ठहिणो आहे। असांखे हाणे न कर्म करिणो आहे, लेकिन असांजी फस्ट प्रायोरिटी छा हुजणी खपे? बाबा जी यादि। हाणे मां बाबा खे यादि करां थी ऐं इहो कमु करां थी। ईअं न सोचो हाणे मां इहो कमु करणु वञा थी, न। हाणे मूंखे बाबा खे यादि करे इहो पंहिंजो पाप धोइणा आहिनि, पंहिंजे खे श्रृंगार कराइणो आहे, कंहिं बि सुमान खे यादि करे। हाणे मां इहे सुमान खे यादि करे कर्म करां थी, त कमु जल्दी जल्दी हा ईअं करो ईअं करो ईअं करो, हिन में न वञो। पहिरियों बाबा जी यादि, पोइ कमु, तॾहिं असां कर्मणा में अटैचमेंट न थींदो। न त असां सम्झो सुबुह जो त सभिनि खे कमु हूंदो आहे, लेकिन हिकु सेकेंड त कढी सघंदा आहियूं न। फ़ोन ईंदो आहे त माण्हू कढंदो ई आहे, हिकु सेकेंड सभु कुझु भुलिजी वञो ऐं पंहिंजे बाबा खे यादि करो। हिकु सेकेंड ई त चऊं था न, बाबा त हिकु सेकेंड ई चवनि था, चलो मिंट बि करो, सेकेंड बि करो। त इहे चेक करो मूंखे कहिड़ो अटैचमेंट, कहिड़ी ॻाल्हि, कहिड़ो लगाव आहे जो मूंखे खीचे थो, ऐं उनखे ज्ञान जी सम्झ सां ख़तमु कंदा वञो। तॾहिं रोज़ 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 असां कंदासीं न, रोज़ रोज़ ज्ञान जी सम्झ सां ॻाल्हियुनि खे ख़तमु कंदा वेंदासीं, शक्तियुनि खे कार्य में लॻाए करे, पोइ असां अनुभवी थी वेंदासीं। जीअं रोज़ रोज़ माण्हू गाॾी हलाईंदो, हीअं टर्न करो, हीअं अचे त हीअं करो, हीअं अचे त हीअं करो, पोइ उहो अनुभवी थी वेंदो न। ईअं ई असांखे करिणो, रोज़ रोज़ अभ्यास करे करे असां अनुभवी थी वेंदासीं। पोइ जॾहिं बि असांखे अशरीरी थियणो हूंदो, अगरि वापसि बि उहा ॻाल्हि आई त असां वटि उत्तर हूंदो, शक्ति हूंदी, छो जो असां अनुभव कयो आहे। असां फटाफट हुनखे क्रॉस करे मथे पहुची वेंदासीं। अहिड़ो अभ्यास सहज करे सघंदा आहियो जॾहिं असांखे कोई बि अटैचमेंट न हुजे, ऐं उहा अटैचमेंट चेक करण सां ई थींदो आहे। जहिड़ो संकल्प कयो ओहिड़ो स्वरूप थी वञो। संकल्प सां गॾु गॾु स्वरूप थी वञो, या संकल्प खां पोइ टाइम लॻंदो आहे स्वरूप थियण में। संकल्प कयो ऐं अशरीरी थी वञो। जीअं हाणे संकल्प कयो ऐं हथु मथे करे सघंदा आहियो न। संकल्प करो ऐं अखियूं बंदि करे छॾो, भई मां हाणे सुम्हां थी। संकल्प करो ऐं बीह रहंदा आहियूं कि हाणे मां बीहां थी। उहे असां संकल्प करो हाणे मां परमधाम में वञा थी। उहे मां असां संकल्प करो हाणे मां स्वर्ग में वञा थी। उहे असां संकल्प करो हाणे मां अव्यक्त वतन में वञा थी। बसि ईअं ई त करिणो आहे, तॾहिं त असां परफेक्ट स्वराज्य अधिकारी ठहींदासीं न। त संकल्प कयो ऐं अशरीरी थी वियासीं। संकल्प कयो मास्टर प्रेम जे सागर जी स्थिति में स्थित थी वञो ऐं उहो स्वरूप थी वञो। हाणे असां अगरि असांजे मन में अशांति थिए थी, या कोई असां थोरो बि अगरि अशांत थी वियासीं, संकल्प करो मां शांत आत्मा आहियां, बसि ॻाल्हि ई ख़तमु। मां बेफ़िक्र बादशाह आहियां, मां प्रेम स्वरूप आत्मा आहियां।
अहिड़ी प्रैक्टिस करणी आहे। हाणे जीअं संकल्प कंदा आहियूं न, पहिरियों माण्हू संकल्प ई कंदो आहे, हाणे मैं हिन ते गुस्सो थी करां, हाणे मैं हिनखे मारदमि, हाणे मैं हिनखे ईअं चईंदमि। पहिरियों संकल्प कबो आहे, पोइ कर्म में लाहिणो। त हाणे संकल्प करो, मां शांत आत्मा आहियां, मां पतित पावनी आहियां, हिन आत्मा जा स्वयं जा ऐं सर्व जा पतित पने खे ख़तमु करण वारी आहियां। त हाणे अहिड़ी प्रैक्टिस वधायो। हिन प्रैक्टिस जे आधार ते असांखे स्कॉलरशिप मिलंदी। ईअं न सम्झो असां ॾाढी देरी सां आया आहियूं, पहिरियों त एॾा सारा ॿार अची विया, लेकिन हाणे बि अगरि तव्हांखे स्कॉलरशिप खपे त हाणे बि तव्हां घर गृहस्थी में रहंदी हुई बि इहे प्रैक्टिस कंदव न, त तव्हां ॾाढनि खां अॻियां निकिरी वेंदव। छो जे अंत में इहे ई प्रैक्टिस असांजे कम में ईंदी। अंत में भले केॾा माण्हू भाषण करनि था, भले केॾा माण्हू मधुबन में रहनि था, सेवा करनि था, लेकिन जंहिंजी प्रैक्टिस न हूंदी त उहो जल्दी सां परमधाम में वञी न सघंदो, बाबा सां गॾु वञी न सघंदो। त इहे प्रैक्टिस असांखे स्कॉलरशिप ॾियाराईंदी आहे। स्कॉलरशिप वठणी आहे त इहे प्रैक्टिस करो। त बाबा चवनि था हाणे ताईं विदेशियुनि हिकु प्लान प्रैक्टिकल में न लायो आहे। याद आहे कहिड़ो प्लान न लायो आहे? हाणे भारत जा कुंभकर्ण खूब सुम्ही पिया आहिनि, अञा भारत जा कुंभकर्ण खूब सुम्ही पिया आहिनि। हाणे कॉन्फ्रेंस में कहिड़ा छीटा लॻाईंदा, भई जेको सुम्ही पिया हूंदो उन्हनि खे छीटा लॻाईंदा आहिनि न पाणी जा, त बाबा पुछनि था हाणे कहिड़ा छीटा लॻाईंदा? जो बिल्कुलु गहरी नींद में सुम्ही पिया आहिनि हूंदा आहिनि, उन्हनि खे पाणी जा छीटा लॻाए करे उथाइणो पवंदो आहे। इहे प्लान प्रैक्टिकल में लायो, छो जी विदेशी ई भारत जे कुंभकर्ण खे जगाईंदा, है न। ॾिसो तव्हांजे मोहल्ले में बि कोई विदेशी अगरि अची करे चए बाबा जो ज्ञान ॾे त सभु अची वेंदा ॿुधण, अरे ये विदेशी छा थो चए न। कोई विदेश मां कोई चीज़ अची वेंदी त सभु भॼी करे ईंदा आहिनि, अरे विदेश मां आई आहे। त बाबा चवनि था कि ये प्लान प्रैक्टिकल में लायो, अहिड़ो थिए जो भारत जे साम्हूं अचनि ऐं उहे सम्झी वञनि कि असां माण्हुनि खे बि जॻणो खपे ऐं ठहिणो खपे। मतिलबु विदेशियुनि खे ॾिसी करे भारतवासी ईअं सोचनि कि हा भई असांखे बि जॻणो खपे, ईअं ठहिणो खपे। सभिनि जो उन्हनि जी आवाज़ जी तरफ़ न चाहींदे हुए बि अटेंशन वञे, सभिनि जो उन्हनि जी आवाज़ जी तरफ़, मतिलबु विदेशी जॾहिं आवाज़ कंदा त न चाहींदे हुए बि अटेंशन वञे। कंहिं बि तरफ़ सां अहिड़ो कोई तयारु करो। हाणे विदेशी ॿारनि खे बाबा इहे कमु था ॾियनि। हाणे सर्विस स्थान थी हलनि था सभी स्वयं सर्विस सां संतुष्ट आहियो, तव्हां मोस्ट लकी आहियो, सम्झंदा आहियो कि असां विशेष सिकीलदार लाडला आहियूं। छो जी बाबा जो पाठ त साकार में ई ख़तमु थी वियो हुयो न, लेकिन ये अव्यक्त पाठ जो शुरू थियो हुयो, जो हाणे ख़तमु थी वियो, ये विदेशियुनि जे लाइ ई शुरू थियो हुयो। छो जी साकार में त बाबा सभिनि सां मिली भारतवासियुनि सां मिलिया, लेकिन विदेशी ॿारनि जा ये अव्यक्त पाठ शुरू थियो। सम्झंदा आहियो असां विशेष सिकीलदार लाडला आहियूं। सभी सेंटर्स में रेस में नंबर 1 कहिड़ो आहे? हर हिकु देश जी पंहिंजी विशेषता बि आहे। लंडन त निमित थियण जे कारण प्लानिंग सेंटर थी वियो। सभिनि खां पहिरियों बाबा जो जेको सेंटर हुयो उहो लंडन में खुलियो हुयो, त उहो त जीअं पहिरियों सेंटर त हुतां ई सभु कुझु प्लानिंग ठही सभिनि हंधि वेठी। हाणे त पूरे विदेशनि में फैली वियो आहे, लेकिन सभिनि खां पहिरियों लंडन में खुलियो हुयो। हिन विशेषता जे कारण लंडन खे नंबर 1 चईंदासीं।
लेकिन सर्विसेबल ऐं आवाज़ फैलाइण वारो विशेष क्वालिटी जी सर्विस में गयाना नंबर 1 आहे। गयाना हिकु देश आहे जाते बाबा जी सर्विस सुठी थींदी आहे विदेश में। मतिलबु हुतां जा माण्हू बाबा खे जल्दी पहचानंदा आहिनि, ज़्यादा पहचानंदा आहिनि। संख्या जे हिसाब सां मॉरिशस नंबर 1 आहे ऐं सभिनि खां ज़्यादा ॿार कंहिं में आहिनि। इहा हुन समय जी ॻाल्हि आहे, हाणे त ज़्यादा थी विया हूंदा अलॻि अलॻि। मॉरिशस में ज़्यादा ॿार आहिनि ऐं लुसाका एतिरा सभु कुझु सहन कंदे हुए सर्कमस्टेंसिस खे पार करण में, हलचल जी परिस्थिति हूंदे हुए बि अचल रहण में नंबर 1 आहे। ऐं लुसाका हिकु देश आहे जाते बाबा जे सर्विस में विघ्न ॾाढा पईंदा आहिनि, लेकिन सभु पार करे हुते सर्विस हले थी। ऑस्ट्रेलिया जी बि विशेषता आहे, हिकु हिकु दीपक सां अनेक दीपक जॻाए करे दीपमाला करण में नंबर 1 आहे। बाबा चईंदा न असांजी आत्मा दीपक आहे। त ॾिसो पहिरियों शिव बाप दीप राज आहे। शिव बाप कंहिंखे जॻाई पहिरियों? ब्रह्मा जी आत्मा खे। पोइ धीरे धीरे असां सभु एतिरियूं आत्मायूं जॻियूं आयूं आहिनि। हाणे त ॾिसो केॾा माण्हू आहिनि जो इहे मञंदा आहिनि। जंहिं बि आत्मा हिकु बार बि इहे मञे कि हा मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, त हुनजी जोत त जगी वई न, है न। वरसो भले वो पुरुषार्थ अनुसार वठंदो, लेकिन जॾहिं सभी आत्मायूं इहे ॼाणे वठंदियूं न कि हा असां आत्मायूं आहियूं, परमात्मा असांजो पीउ आहे, उहो आयो आहे, भले आयो आहे न आयो आहे, लेकिन इहे मञनि कि हा असां सभु आत्मा आहियूं, असांजो पीउ परमात्मा निराकार ज्योतिर्बिंदु। इहे संदेश सभिनि जे कन में वेंदो और सभी आत्मायूं इहे ॿुधंदियूं, उनजी जोत जगी वेंदी। तॾहिं ॾिसो पूरी दुनिया जी आत्माउनि जो सितारा जगी वेंदो, दीपक जगी वेंदो, जली वेंदो। बुझियो न आहे, लेकिन जेको थोरी सी लो आहे उन में ॿियो घृत पइजी वेंदो त उहो ॿियो चमकी वेंदो। त ॾिसो बाबा चईंदा आहिनि न असां सभु धरती जो सितारा। जॾहिं सभी दीपक ईअं जगी वेंदा तॾहिं बाबा पाण सभिनि खे मथे वठी हलंदा। त दीपमाला करण में नंबर 1 आहिनि। ऑस्ट्रेलिया ॿियो बि अॻियां वधी सघंदो आहे। प्लानिंग बुद्धि आहे, प्लान बि सुठा ठाहींदा आहिनि। अगरि उहो सभु प्लान प्रैक्टिकल में लायो त ऑस्ट्रेलिया लंडन खां बि अॻियां निकिरी सघंदो आहे। लेकिन हाणे बुद्धि ताईं प्लान सां प्रैक्टिकल में न लायो आहे। त बाबा चवनि था इहे निमित भले ई बाबा विदेशनि जे लाइ चवनि था, लेकिन इहे सभी असां सभिनि ॿारनि जे लाइ आहे। अगरि असांखे कोई बि प्लान ईंदो आहे बाबा जे कार्य में, असां ईअं करूं, ईअं करूं, ईअं करूं, हीअ सर्विस करे सघंदा आहियूं, हिनखे ईअं ॿुधाए सघंदा आहियूं, त बाबा खे यादि करे असांखे उहा सर्विस करणी हूंदी आहे, तॾहिं असां अॻियां वधी सघंदा आहियूं, अनुभवी थी सघंदा आहियूं। अच्छा कि बाबा चवनि था हिकु हिकु रतन, आत्मा रतन वैल्यूबल आहे, लेकिन पंहिंजी वैल्यू खे स्टेज ताईं न लायो। बाप दादा जी उम्मीद आहे कि हिकु मारिया भेण हूंदी विदेश, ये मारिया करे सघंदी आहे। सिर्फ़ु त्याग ऐं तपस्या जी ड्रेस पाए करे स्टेज ते अचो। मतिलबु बाबा चवनि था हर असां आत्मायूं रतननि में वैल्यू त आहे, विशेषता त आहे, लेकिन असां त्याग ऐं तपस्या जी ड्रेस पाए करे न स्टेज ते अचो। मतिलबु कॾहिं बि कर्म क्षेत्र में अचणु जॾहिं ईंदा आहियूं त हुन समय असांखे कहिड़ी ड्रेस पातल हुजे? त्याग ऐं तपस्या जी। पोइ त्याग ऐं तपस्या जी ड्रेस पाए करे ईंदासीं त विजय असांजे गले जो हार ठही वेंदो। सर्विस करे करे पोइ कंहिंखे साथ में इंडिया में लायो,
बाबा ये मुरली विशेष विदेशनि जे लाइ चवनि था, लेकिन बाबा त ज्ञान सागर आहे, त बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियूं असां बि स्वयं में धारण करूं। त बाबा हाणे चवनि था विशेष सर्विस करे कंहिंखे इंडिया में लायो, त असां पंहिंजे लाइ खणी सघंदा आहियूं। बाबा चवनि था सर्विस करे बाबा जी मधुबन घर वठी हलो न। हाणे एॾो शिविर बि थियनि था, एॾा सारा प्रोग्राम बि थींदा आहिनि। कंहिं न कंहिं रीति सां असां कंहिं न कंहिंखे बाबा जो ज्ञान ॾेई करे, अज्ञानी वेंदा आहिनि, अज्ञानी बि वञी सघंदा आहिनि शिविर में, अज्ञानी ई वेंदा आहिनि, पोइ उते वञी जॾहिं ज्ञान वठंदा ॿुधंदा, एॾा सारा प्रोग्राम थींदा आहिनि, हुननि में बाबा जे घर वठी हलो वञो, त बि ॾिसो छा पतो उते हली करे उन्हनि खे ॿियो बाबा जो अनुभव ॿियो थिए ऐं टच थिए। बाबा चईंदा न मधुबन त बाबा जी भूमि आहे, त हुते ॿारनि खे शांती ऐं स्नेह त अवश्य अनुभव थींदो आहे हर हिकु। त बाबा चवनि था ऑस्ट्रेलिया जी धरनी बि सुठी आहे, जर्मनी सां बि आवाज़ कढण वारी आत्मायूं निकिरी सघंदियूं आहिनि, महिनत सुठी करो था। हाणे हुतां खां अहिड़ो कोई प्रैक्टिकल में विशेष एग्ज़ाम्पल अचिणो खपे जेके साम्हूं ॾिसंदे हुए आत्माउनि खे प्रेरणा मिले, लेकिन हिम्मत आहे ऐं आलस, लेकिन हिम्मत ऐं उल्लास नंबर 1 आहे। लेस्टर त लंडन सां गॾु आहे, लेस्टर वारनि खे बि कमाल आहे। लेस्टर में निश्चय बुद्धि विजयंती ॿार ॾाढा सुठा आहिनि, परिवार जा परिवार एग्ज़ाम्पल ॾियण लाइ ॾाढो सुठो तयारु थिया आहिनि, बाप दादा जे दिलि पसंदि आहिनि। इहे सभु विदेश जा नाम आहिनि। लेस्टर, हाणे बाबा चवनि था नैरोबी ऐं बुलवाया तीव्र पुरुषार्थी आहिनि, लग्न में मग्न रहण में घटि न आहे। ॾिसो बाबा जा अलॻि अलॻि जॻह ते ॿार वेठा आहिनि ऐं बाबा भारत में ईंदा हुया ऐं बाबा खे सभु विदेशी ॿारनि जा विदेश जा स्थान जा नाम बि पतो आहे ऐं हुतां जा ॿार कीअं कीअं आहिनि सभु बाबा ॾिसी करे ॿुधाईंदा आहिनि। नंबर अॻियां आहे क्षमा ते परवाना ठहिण जो एग्ज़ाम्पल प्रैक्टिकल में ॾिठो। अगरि उहा निमित ठही हुई आत्मा चए बि पंहिंजो अनुभव ॿुधाए त हुनजो आवाज़ बि कुझु कार्य करे सघंदो आहे। त पाण पंहिंजो अनुभव ॿुधाईंदासीं त बि कुझु कार्य करे सघंदो आहे। हांगकांग जी धरनी में स्नेही सहयोगी आत्माउनि जी विशेषता आहे ऐं शक्तिशाली आत्मायूं बि हांगकांग जी धरनी में आहिनि, लेकिन अञा छुपल आहिनि। समय अचण ते हांगकांग जी धरनी ते छिपे हुए रतन सभिनि जे अॻियां ॾेखारे में ॾींदा। त हर हिकु विदेश जी सेवा केंद्र जी पंहिंजी पंहिंजी विशेषता आहे। इहे बाबा कॾहिं भारतवासियुनि जे लाइ बि ॿुधाईंदा आहिनि न, जीअं हिन खां पहिरियों बाबा गुजरात जे बारे में ॿुधायो हुई। त ईअं ई आहे न, ॾिसो वैसे बि दुनिया में बि ॾिसो हर स्थान जो पंहिंजो पंहिंजो महत्व हूंदो आहे। कोई बि काॾे वेंदो चईंदो तव्हांजे शहर में छा सुठी चीज़ आहे, कुझु न कुझु खाइण जो अलॻि हूंदो आहे, कुझु न कुझु घुमण जो कोई न कोई स्थान, कोई न कोई स्टोरी हूंदी ई आहे। त ईअं ई बाबा चवनि था विदेश में बि हर स्थान जी पंहिंजी पंहिंजी महिमा आहे। छो महिमा योग्य कीअं ठाहींदा आहिनि। हाणे जो असां बाबा जा ॿार हिन दुनिया में अलॻि अलॻि स्थान ते पुरुषार्थ था करूं, तपस्या था करूं, त वो वाइब्रेशन हुन शहर में फैलंदा आहिनि। उन अनुसार पोइ हुतां जी कोई न कोई चीज़, कोई न कोई जॻह फेमस थी वेंदी आहे। त बाबा चवनि था कि हर हिकु विदेश जे सेवा केंद्र जी पंहिंजी पंहिंजी विशेषता, इन करे सभु नंबर 1 आहे। कैनेडा बि हाणे हिन में नंबर वठे थो न, रेडी थी वियो आहे न।
कैनेडा जी धरती में भी विशेषता है जो हुतां जो हिकु अगरि निकिरी वियो त सहज ई हिकु अनेकनि खे कढी सघंदो आहे। उम्मीदवार आहे, हिकु बि निकिरी वञे त बि देरी न लॻंदी, लास्ट सो फास्ट वेंदा। मेहनत सुठी करनि था, लग्न बि सुठी आहे, मेहनत बि सुठी आहे, शुभ भावना बि सुठी आहे, शुभ भावना पंहिंजो फल ज़रूरु कंदी आहे। त ॿियो कुझु बि न, असां कंहिंजे प्रति बि शुभ भावना रखंदासीं न, कॾहिं बि असांखे ईअं न सोचणो आहे इहो त कॾहिं ज्ञान वठी न सघंदो आहे, इहे त ज्ञान में न हलंदा आहिनि, इहे त ॿुधंदा न आहिनि। असांखे सिर्फ़ु इहे संकल्प करण में छा थो वञे, कोई ॻाल्हि कोन्हे, सभी बाबा जा ॿार आहिनि, अची वेंदा, रोज़ु ज्ञान ॿुधंदा अची वेंदा। पोइ बि कमाल जनक बच्ची जी आहे, जानकी दादी जी, जो विदेश जी धरती में सदा उमंग उत्साह वधाइण जी निमित ठही आहे। पंहिंजो बीड़ो उठायो अथई न, सहयोगी हैंड्स ॾाढा सुठा आहिनि, पोइ बि चईंदा पंहिंजो बीड़ो उठायो आहे। जीअं जीअं विनाश जो समय ईंदो वेंदो त वातावरण खे ॾिसी तव्हां संदेश ॾियण वारनि खे ढूंढंदा कि कहिड़ा फ़रिश्ता हुया जंहिं असांखे बाप जो परिचय ॾिनो। सर्विस में जाते बि पांव रखो हुते सफलता न थिए ईअं न थी सघंदो, सिर्फ़ु असांजी शुभ भावना हुजणी खपे। बाबा चईंदा न, जंगल खे बि मंगल ठाहे सघंदा आहिनि, सिर्फ़ु असांजी शुभ भावना हुजणी खपे त हुते सफलता अवश्य मिली सघंदी आहे। कोई धरती जल्दी ही फल ॾींदी आहे, कोई धरती फल ॾियण में समय वठंदी आहे, लेकिन फल ज़रूरु ॾींदी आहे। जीअं इंडिया में ट्रेन वेंदी आहे त विच विच में पंहिंजे स्थान सेवा केंद्र आहिनि, उहा ई प्लेन जाते जाते ठहरंदो उते बि सेंटर थी वेंदो। ॾिसो बाबा छा चई, बाबा चई तव्हां जाते जाते तव्हां पेर रखंदव, जाते बि पांव रखो हुते सफलता आहे। त सम्झो पहिरों सिर्फ़ु लंडन में हुयो, लेकिन लंडन में जॾहिं वेंदा हूंदा त जंहिं प्लेन में वेंदा हूंदा उहो जाते बि बीहंदो हूंदो, उते अगरि असां संकल्प करूं, बाबा चए थई जाते असांजा पांव पईंदा हुते सफलता थींदी। त असां जाते बि असांजो प्लेन रुकंदो, असां संकल्प कयो ऐं हुते कंहिं न कंहिं रीति सां सेंटर खुली वेंदो। त इहे बाबा जा जेका ज्ञान जा इहे जीअं हिकु इहा ॻाल्हि अची, अगरि असां दिमाग़ में रखी वठूं ऐं संकल्प करूं मां जाॾे बि वेंदमि हुते बाबा जो ॿारु ज़रूरु ठहींदो, हुते बाबा जो दुकानु ज़रूरु खुलंदो। अगरि असां ईअं कंदा रहंदासीं न त कॾहिं न कॾहिं कोई अहिड़ो ॿारु निकिरी बि ईंदो आहे। असांजे शुभ भावना सां हुनजी बुद्धि जो तालो खुलंदो, भले तव्हां हुनखे ज्ञान न ॾियो, लेकिन तव्हां छा भावना रखी कि मां जाॾे वेंदी आहियां हुते बाबा जा ॿार जी बुद्धि खुली वेंदी आहे, हुते आत्माउनि जी बुद्धि खुली वेंदी आहे, हुते बाबा जो स्थान ठही वेंदो आहे। स्थान भले बोर्ड न लॻे, लेकिन किथे बि कोई बि माण्हू बाबा खे 3 पैर पृथ्वी ते वेही करे यादि करे त उहो स्थान त थी वियो न बाबा जो। त बाबा चवनि था जीअं ई प्लेन जाते जाते ठहरंदो उते बि सेंटर थी वेंदो, थियणो ई आहे। बाक़ी विदेश वारनि जी रेस सुठी थी हले, विघ्न स्थाननि जी पार्टियुनि सां गॾु विभिन्न स्थाननि जी पार्टियुनि सां गॾु बाप दादा जी बातचीत में ज्ञान सागर शिव बाबा पुरुषार्थ में तीव्र गति लाइण जी सहज युक्ति ॿुधाइनि था। पहिरीं आहे वृत्ति चंचल थियण जो कारण तथा अचल ठहण जी सहज युक्ति छा आहे। वृत्ति चंचल थियण जो कारण छो छा आहे, ये 2 शब्द हलचल में ईंदा आहिनि ऐं हिकु शब्द नथिंग न्यू अचल ठाहे ॾींदो। वृत्ति चंचल थियण जो कारण छो ऐं छा आहे।
असांजी वृत्ति कॾहिं चंचल थींदी आहे जॾहिं असां शो ऐं शा में फसंदा आहियूं। इहे ई ॿ शब्द हलचल में लाहींदा आहिनि जेके हिंदी में असां चईंदा आहियूं क्यों ऐं क्या। हिकु शब्द नथिंग न्यू अचल अॾोर ठाहे ॾींदो। मन में अचे शो शा तव्हां चयो कोई ॻाल्हि कोन्हे, हर 5,000 साल में थींदो ई आहे ऐं थियणो बि आहे, थियल ई आहे। इन जे सवाइ ॿियो कोई ॻाल्हि न हुजे त चंचल न थींदी वृत्ति। नथिंग न्यू त शो शा समाप्त थी वेंदो न। अगरि गिलास किरियो, कांच जो गिलास टुटी पियो, माण्हू चवंदा अच्छा कीअं टुटियो, छा पई करे, हीअं छो कई, हीअं करे आहे न। हा ठीकु आहे, जानकारी वठणु अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन हुनजे बारे में कि इहे छा कई, हीअं छो कई, जानबूझ के तोड़ी छा, ईअं कीअं हथ मां निकिरी वियो, काॾे ध्यानु थी तुंहिंजो, इन्हनि ॻाल्हियुनि में न वञी करे तव्हां चयो चलो कोई ॻाल्हि कोन्हे, हर 5,000 साल में ई थींदो ई आहे, नथिंग न्यू। कहिड़ी बि ॻाल्हि अचे, चाहे मनसा जी, चाहे वाणे जी, चाहे संबंध संपर्क जी, लेकिन नथिंग न्यू हुजणी खपे। कहिड़ी बि ॻाल्हि अचे, चाहे मन में अचे थी, वाणी में अचे थी, या जॾहिं से संबंध संपर्क में अचूं था तॾहिं अचे थी, लेकिन हमेशह यादि रखो नथिंग न्यू, कोई नई ॻाल्हि न आहे। छा ऐं छो जो क्वेश्चन नई चीज़ में लॻंदो आहे, है न। छा ऐं छो शब्द जो क्वेश्चन कि नई चीज़ में लॻंदो आहे न। अरे हीअं छो थियो, हाणे छा थींदो, जो असांखे पतो न हुजे। लेकिन हाणे त बाबा असांखे सभु कुझु ॿुधाए त ईअं हर 5,000 साल में ई थींदो ई आहे। हाणे त असां न चईंदासीं न भूकंप छो थो अचे, बारिश मौसम अहिड़ो छो थो थिए, एॾी बीमारियूं छो थियूं थियनि, एॾा माण्हू छो था शरीर छॾनि, दुनिया में लड़ायूं छो थी थियनि, हीअं चईंदासीं। हीअ मूंसां ईअं छो थी करे, मूंसां गॾु ईअं छो थियो आहे, मां छा कसूर कयो आहे, कोई प्रश्न असांजे मन में न अची सघंदो, छो जो असांखे पतो आहे कि सभु कर्मनि जो खेल हले थो। हाणे सृष्टि में सभी पंहिंजो हिसाब किताब चुकतो करे नई दुनिया में वञण जी तयारी था करनि। नथिंग न्यू में न क्वेश्चन आहे न आश्चर्य आहे। त हिन पाठ खे रिवाइज़ करे पको करो। माया ॿियो आहे माया जी चाल सां बची करे सदा विजयी ठहिण जी विधि। मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज ते स्थित रहो। मास्टर सर्वशक्तिवान अर्थात विजयी रतन। माया अंदर सां बिल्कुलु ई शक्तिहीन आहे। उनजो ॿाहिरां जो रूप ॾिसी घबरायो न, उनखे जिंदो सम्झी मूर्छित न थी वञो। माया ई मूर्छित आहे, माया ख़ुदि ई मूर्छित आहे। माया ॾिसो माण्हू हिन समय केॾा परेशान आहिनि, है न, ख़ुदि जो ख़ुदि ई दुखी आहिनि। ये तो सिर्फ़ ॿाहिरां माण्हू ईअं करनि था, लेकिन अंदरि हिकदमि ख़ाली आहिनि। माया त ख़ुदि ई मूर्छित आहे, असां छा हुनखे ॾिसी करे मूर्छित थियूं, घबरायूं। लेकिन कॾहिं कॾहिं मूर्छित खे ॾिसी करे न ॿार मूर्छित थी वेंदा आहिनि। हाणे हुनखे ख़ुशी ख़ुशी सां विदाई ॾियो। हाणे हुनखे ख़ुशी ख़ुशी सां विदाई ॾियो। नॉलेजफुल जी स्टेज ते रहूं त कॾहिं बि असां धोखो न खाईंदासीं। नॉलेजफुल जी स्टेज ते रहो त कॾहिं बि असां धोखो न खाईंदासीं। त अॼु माया खे ख़ुशी ख़ुशी सां विदाई ॾेई छॾियो। टियों आहे अमरनाथ बाप द्वारा संगम ते बि सदा अमर रहण जो वरदान। अमर भव ये वरदान हिन जन्म में भी आहे, भविष्य में भी प्राप्त थींदो। अमर मतिलबु असां कॾहिं बि अकाले मृत्यु न मरंदासीं। त बाबा खां इहे वरदान असांखे मिलियो आहे न। बाबा सदा यादि रखो मां अमर आत्मा आहियां, अर्थात अमर आत्मा अर्थात कि मां कॾहिं बि देह जे बिना भटकंदी न आहियां।
जॾहिं मुंहिंजो ॿियो शरीर जो देह ठही वेंदो तॾहिं ई मां इहे शरीर छॾंदमि, या जॾहिं मूंखे मथे वञिणो हूंदो तॾहिं ई मां बाबा जी यादि में बाबा सां गॾु इहे शरीर छॾंदमि। अमर भव ये वरदान हिन जन्म में भी आहे ऐं भविष्य में भी आहे। संगम ते माया सां बचण जो माया सां बचण जो अमर वरदान और भविष्य में अकाले मृत्यु सां बचण जो वरदान। सही, संगम युग जे लाइ बाबा अमर भव जो वरदान कीअं चवनि था? वैसे बाबा चईंदा आहिनि न असां जेतिरो योग कंदासीं त असांजी आयु बि वधी वेंदी, है न। बाबा जे ॿारनि खे भटकणो न पवंदो, जेका सुठा पक्का ॿार हूंदा। ऐं वैसे बि असां त अगरि समय हूंदो बि त बि असांजे लाइ त अव्यक्त वतन आहे ई सही। वैसे बाबा चवनि था संगम युग में अमर मतिलबु कि हिन ज्ञान में सदा अमर रहो। हिकु बार बाबा चयो अंत ताईं असां बाबा जा ठही करे रहूं, केतिरा बि विघ्न हुजनि, केतिरा बि विघ्न अचनि, कुझु बि थी वञे, लेकिन असां सदा ई बाबा सां गॾु रहण वारा। इन खे चइबो आहे हाणे संगम युग ते अमर आत्मा अर्थात कॾहिं बि ज्ञान खे बाबा खे न छॾण वारी। अमर भव जे वरदान पाइण वारे खे माया हिलाए न सघंदी, दूर सां बि नज़र न विझी सघंदी आहे उहा आत्मा। सदा नमस्कार कंदी। सदा स्मृति रखो कि असां अमर भव जो वरदान असांखे मिलियल आहे। सदा ये स्मृति रखो कि असांखे अमर वरदान, जीअं हिकु विजयी रतन जो असां तिलक लॻाइण लाइ बाबा चईंदा न, इहे रोज़ु इहे बि तिलक लॻायो कि मां अमर आत्मा आहियां। अमर आत्मा अर्थात हिन ज्ञान मार्ग में कॾहिं बि कंहिं कारण सां असां ज्ञान खे न छॾूं, कॾहिं बि कंहिं माया जे कहिड़े बि रूप खे असां परखी न सघूं, हुनजे वश थी वञूं, ज्ञान छॾे छॾूं था बाबा खे। असां त चऊं था न छॾंदासीं, बाबा खे छॾे काॾे वेंदासीं, लेकिन कॾहिं कॾहिं बाबा मिलियो त असांखे सदा ई ख़ुशी वारी स्थिति में धारण करो। कॾहिं बि अहिड़ी स्थिति न अचे कि असां उदास बि थियूं, ख़ुशी बि गायब थिए। त इन करे बाबा चवनि था कि अमर भव जे वरदानी आत्माउनि खे माया हिलाए बि न सघंदी, परे खां बि नज़र न विझी सघंदी, सदा नमस्कार कंदी आहे। सदा स्मृति रखो कि असां अमर भव जो वरदान असांखे मिलियल आहे। वरदान वारी आत्मा निश्चय बुद्धि थियण जे कारण सदा ई विजयंती रहंदी। जीअं आत्मा खे वरदान प्राप्त आहे उहो सदा ई निश्चय बुद्धि रहंदी। निश्चय बुद्धि थियण सां गॾु पोइ हुनजी विजयंती बि थी वेंदी। जंहिंखे हिन वरदान जो नशो रहंदो उहो सपने में बि माया सां मूर्छित न थी सघंदो। जंहिंखे अमर भव जो वरदान मिलियल आहे न त उहो सपने में बि माया हुनखे मूर्छित न करे सघंदी। बाप द्वारा वरदान मिलणु कोई घटि ॻाल्हि आहे छा? सतगुरु स्वयं वरदान था ॾियनि त केतिरो न नशो हुजणो खपे। सिर्फ़ु बाबा खे बाबा चयो, बाबा सर्व वरदाननि सां असांखे भरपूर करे छॾींदा आहिनि। सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे बाबा चयो, बाबा गुड मॉर्निंग, बाबा गुड आफ्टरनून, बाबा गुड इवनिंग, बाबा गुड नाइट, बाबा हलो रोटी था खाऊं, बाबा हलो हेॾे वञूं। ईअं हेॾो प्यार सां बाबा 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 कंदे हुए सदा पंहिंजे स्नेह जी डोरी में बाबा खे बंधी रखो। बाबा वटि छा आहे? वरदान। असांखे सदा वरदान। जीअं नंढो ॿारु न सॼो ॾींहुं अगरि मीठी मीठी ॿोली में चईंदो रहे त लॻंदो आहे हुनखे सभु कुझु ॾेई छॾूं, इहे बि ॾियूं, इहे बि खिलोनो ॾियूं, इहे बि खारायूं, इहे बि करूं। इहे बाबा खे दिलि सां प्यार सां चओ, बाबा बाबा बाबा, त सभु वरदान असांखे मिली वेंदा। बसि असां वरदान ॿियनि खे बि बांटंदा रहंदासीं।
सपने में बि माया सां मूर्छित न थी सघंदी आहे। बाप द्वारा वरदान मिलणु कोई घटि ॻाल्हि आहे छा? सतगुरु स्वयं वरदान ॾियनि था त केतिरो न नशो हुजणो खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।